शहीद सैयद मोइज़ अब्बास शाहजी चकलाला गिरेजन रावलपिंडी में जनाज़ नमाज अदा कई वई। मेजर मोइज़ अब्बास ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी। जनाज़ नमाज में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त मेजर मोइज़ अब्बास बहादुरी ऐं हिम्मत जे आला रिवायत क़ाइमु कंदे जान जो नज़रानो पेश कयो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु हो त क़ौम पंहिंजे शहीदनि जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश कंदी आहे। शहीद जी मैयत फ़ौज जी एज़ाज़ सां तदफ़ीन लाइ अबाणे इलाइक़े चकवाल रवानी कई वई आहे। इहा अहम ख़बर नाज़रवां सां शेयर कयूं पिया त शहीद सैयद मोइज़ अब्बास शाह जी चकलाला गिरेज़न रावलपिंडी में जनाज़ नमाज अदा कई वई। मेजर मोइज़ अब्बास ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी। जनाज़ नमाज में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त मेजर मोइज़ अब्बास बहादुरी ऐं हिम्मत जी आला रिवायत क़ाइमु कंदे जान जो नज़रानो पेश कयो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु हो त क़ौम पंहिंजे शहीदनि जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश कंदी आहे। शहीद जी मैयत मुकमल फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन लाइ अबाणे इलाइक़े चकवाल रवानी कई वई आहे।